इल्म जो वसीलो किताब आहिनि ऐं दुनिया में इल्मु किताबनि वसीले आम थियो आहे, फैलियो आहे, हर हिक ताईं पहुतो आहे। पर इल्म जो पहुचणु काफ़ी न आहे। इल्मु मूं ताईं आयो, पर मूं उन ते अमल केतिरो कयो, इहा ॻाल्हि आहे अहमियत वारी। जेकॾहिं इल्मु पहुतो, को अखर साञाह जो मूं ताईं पहुतो, का ॻाल्हि ॻहणनि जहिड़ी मूं ताईं आई ऐं मूं उन ते अमल न कयो, त पोइ उहो इल्मु कंहिं कम जो कोन्हे। उन करे जुगाए त इल्म वारी ॻाल्हि, साञाह वारी ॻाल्हि पाण ताईं पहुचे त उन ते गौर कजे, फ़िक्र कजे, सोचे सम्झी ऐं पोइ हीअं सां हंडाइजे, उन ते अमल कजे। लतीफ़ साईं इन सिलसिले में हिकिड़ो बैत चयो ऐं चई त पढ़ियो था पढ़नि, कढ़नि कीन कुलूब में। पढ़ियो ऐं वरियो पिया पढ़नि, उथलाए उथलाए वराए वराए रुगो पिया पढ़नि, यानी चपनि जो इल्मु हुननि ताईं आहे, रुगो रुगो हुनखे भेरा पिया ॾियनि, वरजाइनि ज़रूरु पिया, पर कढ़नि कीन कुलूब में, क़ल्ब में, अंदर में हीअं सां दिलि सां इल्मु नथा हंडाइनि। बाक़ी इन्हे ते ज़ोर अथनि त वराए 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 रुगो पियो पढ़िजे। ऐं पोइ अहिड़ो इल्मु जेको तव्हां ताईं पहुचे, मूं ताईं पहुचे, सभिनी ताईं पहुचे ऐं अमल में न अची सघे, त उहो कहिड़े कम जो। पाणा ॾोह चढ़नि जीअं वर्क वराइनि वितरा, जीअं वधीक वर्क था वराइनि, जीअं अञा वधीक मज़ीद घणो था पढ़नि, उठ किताबनि जा पढ़ी वञनि पर अमल न कनि, त इहे जेतिरा जेतिरा वर्क वराईंदा वेंदा, ओतिरो ओतिरो मथनि ॾोह बार चढ़ंदो वेंदो, हद लागू थींदी वेंदी। छाकाणि त जेको अणॼाण आहे, जंहिंखे का ख़बर न आहे, उन खां को पुछाणो बि कोन्हे। इल्मु जंहिं जंहिं ताईं पहुतो, साञाह जंहिं जंहिं ताईं पहुती, रोशनी जंहिं जंहिं ताईं पहुती, उन ते अमल करणु वाजिबु थियो वञे। ऐं पोइ जेकर उहो अमल न करे त खांसि पुछाणो कयो वेंदो, पुछियो वेंदो, उते कंदे क्या जिते शायदि थींदई साम्हूं। तंहिंजे करे अखर पढ़िजे, हीअं में हंडाइजे, उन ते गौर कजे, वीचार कजे, ऐं पोइ जे अमल करणु जहिड़ो हुजे त उन ते अमल कजे। पढ़ियो था पढ़नि, कढ़नि कीन कुलूब में, पाणा ॾोह चढ़नि जीअं वर्क वराइनि वितरा।